नाज़रीन, 6 ॾींहं अॻु हेस्को अमलदारनि जी मुबैना ग़फ़लत सबबि बिजलीअ जे करंट में फ़ौत थियल हेस्को मुलाज़िम अख़लाक़ गुपचाणी जे खून सां इंसाफ़ न थियो, जॾहिं त फ़ौती शख़्स जी न्याणियुनि समेत सवें माण्हुनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे मसूद ज़ंगे जो। 6 ॾींहं अॻु हेस्को अमलदारनि जी ग़फ़लत सबबि बिजलीअ जे पोल ते चढ़ी बिजली ठाहींदड़ बोरियत इख़लाक़ हुसैन गुपचाणी जेको करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो हो, उन केस में का बि अॻु भराई न थियण ख़िलाफ़ गुपचाणीअ में सवें माण्हुनि सियासी समाजी तंज़ीम अने फ़ौतीअ जे वारसनि ऐं मासूम यतीम न्याणियुनि सादिया ऐं सनीला समेत मंज़ूर गुपचाणी, कामरेड ज़िया गुपचाणी, अमर मक़सूद ऐं ज़ाहिद गुपचाणीअ जी अॻवाणीअ में जाम साहब रोड खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते अॻवाणनि ऐं ॿियनि मासूम न्याणियुनि समेत ॿियनि अॻवाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आला इदारनि खां मुतालबो था कयूं त इख़लाक़ हुसैन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। पुरमन रैली एहतिजाज थियो त शहीद इख़लाक़ हुसैन गुपचाणी जे जेको लाश सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, उन हवाले सां ही जेका सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन गुपचाणी जे प्लेटफॉर्म तां जेको हुयो एहतिजाज हुयो, रैली हुई, त असां उन्हनि इदारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त अगरि कंहिं ग़रीब अगरि कंहिं मासूम सां एॾी नाइंसाफ़ी थी त ही माण्हू ही गुरबत जा जेके माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा। शहीद इख़लाक़ हुसैन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां जेको आहे मुतालबो था कयूं SSP नवाब शाह खां, सेशन जज नवाब शाह खां ऐं आला अदलिया ऐं आला अमलदारनि खां त इख़लाक़ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। बाबदार नाइल जेको इदारे में वेठल माण्हू नाइल जेके वेठा आहिनि, उन्हनि असां सां कोई क़िस्म जेको राब्तो न कयो आहे। पुलिस डिपार्टमेंट, वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि त पुलिस डिपार्टमेंट, नवाब शाह जी पुलिस डिपार्टमेंट को बि एक्शन न खयो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त केस में घुर्बल समूरनि जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे संदसि वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगे जो, आवाज़ न्यूज़ गुपचाणी।